अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी ज़बरदस्त नई अपडेट तव्हांजे नाम कंदासीं। छा नेक्स्ट एपिसोड में नवाब खान जी चाल कामयाब थी वई ऐं बावल ऐं मूसा जा रस्ता अलॻि थी वेंदा, या वरी इहो ट्रेलर में ईअं ॾेखारियो वियो आहे प्रोमो में, या वरी मूसा जेको आहे उहो बावल खे परचाइण में कामयाब थी वेंदो, या वक़्तु इहो जहिड़ो इन्हनि जो अञा वधाईंदो। जेका बि अपडेट आहे सॼी इन वीडियो में ॿुधाईंदासीं तव्हांखे दोस्तों। पहिरियां खे पूरो ॾिसो, आख़िर ताईं ॾिसो, थी सघे त शायदि कुझु सभी लोग यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों कल्ह खां वठी मां तव्हांखे अपडेट ॾींदो थो अचां। जॾहिं खां वक़्तु आयो आहे मां तव्हांखे ॿुधायो मूसा ऐं बावल खे अलॻि करण जे लाइ वक़्तु आयो आहे। वक़्तु इन्हनि खे विढ़ाईंदो। ऐं तव्हां ॾिठो मीर जो, मां इहो बि तव्हांखे ॿुधायो राति वारी क़िस्त में कलारी में, त मीर खे मथां गोली मूसा न हलाईंदो, दरिया खान रोके वठंदो, बख़्शल रोके वठंदो। ईअं ई थियो आहे। इन्हनि जो ठाह कराए भाकुर पाइण जी कोशिशि कई कंहिं दरिया खान, लेकिन वक़्तु पीछो कंदो कंदो बावल खे वठी उते पहुतो। ऐं बावल जेको कुझु ॾिठो, नज़रनि जो धोखो बि हूंदो आहे, चओ न न ॾिस पोइ बि वीचार कर, लेकिन बावल कावड़ में मूसा खे सिधी ॻाल्हि करे वियो, तूं नमक हराम आहे, मतिलबु तूं मुंहिंजे पोयों न अच, तूं असांजे कम जो न आहे। ऐं उन अधु ॻाल्हि ॿुधी ऐं ॾिठईं, सिर्फ़ु ॿुधईं कोन त इन्हनि भाकुर छा जे लाइ पातो, ख़ुशी में पातऊं, ॾुख में पातऊं, कावड़ में पातऊं, इन शइ जी बावल नोट न कई। ऐं इन ई वक़्तु इन जे लाइ पोयां आयो हुयो, इन्हनि खे विढ़ाइण जे लाइ नवाब खान जी साज़िश हुई। इन्हनि खे अलॻि करिणो आहे मूसा ऐं बावल खे। मां तव्हांखे ॿुधाए छॾियो हो शुरू में, तव्हां ॿुधो हूंदी मुंहिंजी अपडेटां, तव्हां ॾिठो अखियुनि सां। हाणे मूसा ऐं बावल जा रस्ता अलॻि थी वेंदा, लेकिन बावल खे परचाइण जे लाइ मूसा कोशिशि कंदो रहंदो, लेकिन वक़्तु इहा कोशिशि नाकाम कराए छॾींदो। छा जे करे वक़्तु बावल खे गॾु हूंदो आहे, सदाईं भड़काईंदो रहंदो, हर टाइम इहा ॻाल्हि कंदो, तुंहिंजो जेको आहे मूंसां गदार आहे, मीर सां इहो ॿधल हुयो, तॾहिं इहो ईअं कमु थियो। दोस्तों मिलंदासीं ॿी अपडेट में, असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।